नई वीडियो से हाज़िर आहियां मुमताज़ बुखारी। हाण पाण वञूं था उन अहम मौज़ूअ ते जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हो, यकीनन हो इंतज़ारु, छो त मां मुसलसल ज़िक्र कंदो आयुसि त जेको नसरी अफ़सानवी अदब आहे या नसर में जेको अफ़सानवी अदब लिखिजे पियो उनमें सभ खां जेको घणो दिलचस्पी वारी सन्फ़ आहे इन ई समूरे अफ़सानवी अदब में उहा नाविल आहे। बिल्कुलु सॼी दुनिया में नाविल खे तमामु घणो पढ़ियो वेंदो आहे, नाविल ते तमामु घणो बहस थींदो आहे ऐं नाविल जो जेको चस आहे उन में माण्हू सदाईं ॿुॾल असांखे नज़र ईंदा आहिनि ऐं उन ते बहस कंदे बि नज़र ईंदा आहिनि। हाणे पाण नाविल ते ॻाल्हाईंदासूं, पर हाणे हीअ आहे वॾो मौज़ू। नाविल रुॻो पाण हिन खे को हिकु अधु क़िस्त में हाणे पूरो न कबो, हिन ते पाण थी सघे थो जीअं मां शुरू में कुझु वीडियोज़ मुख़्तसर रखियूं, पर नाविल ते पाण तफ़सीली ॻाल्हाईंदासीं छो त हीअ हिकु अहम सन्फ़ आहे ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु जॾहिं सिंध में उनजी अहमियत बि वधी वई आहे ऐं यूरोप में त हूअं ई इन जी सदाईं अहमियत रही आहे, ओलह जे मुल्कनि में, अमेरिका में या जेको आहे ॾखिण अमेरिका में, एसि ताईं जो हिंदुस्तान में या चाइना में बि नाविल खे तमामु घणी पज़ीराई मिलंदड़ आहे न। त हाणे सिंध में बि उनखे सुठी पज़ीराई मिलणु शुरू थी वई आहे। पज़ीराई जा ॿ असां मापा कंदा आहियूं, हिकु त उनजो पढ़जणु, ॿियो उनजो लिखजणु, ॿई कम हाणे थी रहिया आहिनि। सिंध में वॾे वक़्त खां पोइ नाविल ते जेको हिकिड़ो बहस थींदो रहियो, हाणे उहो ॿई जेके आहिनि मामला साम्हूं अची विया आहिनि त नाविल लिखिजे बि पियो, नाविल ते बहस बि थी रहियो आहे। इन करे पाण नाविल खे सम्झणु शुरू कंदासीं। हाणे शुरूआति पाण कंदासीं इन सम्झण खां त नाविल छा आहे, छो त इन सम्झण खां सवाइ पाण अॻिते नथा वधी सघूं ऐं उनखे कोशिशि कयूं था त पाण उहे जेके रिवायती जेकी हिकिड़ी डेफिनेशन्स हूंदियूं आहिनि उनखां हटी करे जेको हलूं पोइ रिवायती जो बि थोरो ज़रूरी ज़िक्र आहे, पर कोशिशि कंदासीं त नई शइ एक्सप्लोर कजे, कुझु नओं अहिड़ो उन में सम्झण जी कोशिशि कजे त नाविल बुनियादी तौर ते जेको पढ़ंदड़ खे छो थो छिके ऐं सॼी दुनिया में उनजी ॾींहों ॾींहुं अहमियत वधंदी छो पई वञे ऐं नाविल अदब जी हिकिड़ी घणी बुनियादी हैसियत इख़्तियार कंदो पियो वञे, उहो उनजे पुठियां छा पस मंज़र आहे ऐं उनजा सबब छा आहिनि। हाणे उनखे सम्झण लाइ पहिरियों हाणे जेको मूं तव्हांखे चयो त थोरो रिवायती बि ॾिसंदासीं। मूं उन सिलसिले में काफ़ी रिसर्च कई आहे, कुझु सिंधी नाविल तमामु घणो पढ़ियो आहे, ॿाहिरि जो नाविल मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जो अंग्रेज़ी में तर्जुमो थियल, उर्दू में तर्जुमो थियल, सिंधी में तर्जुमो थियल पढ़िया आहिनि। नाविल मुतलिक़ काफ़ी मवाद पढ़िया आहिनि। उन मां तव्हांखे मां मुख्य जेके ॿुधाईंदो हलां त उनमें जेको बेसिक जेको नाविल जे हवाले सां आहे उहो किताब बि मूं हिते खणी रखियो आहे, त उहो हिकिड़ो अहम किताबु आहे। उहो हिकिड़ो ही एस्पेक्ट्स ऑफ द नाविल आहे, E.M. फॉस्टर जो बुनियादी किताबु आहे, इहो एकेडमिक जे हवाले सां बि आहे ऐं जनरल नाविल में ॿियो हिकिड़ो पुराणो किताबु मूंखे हथु अची वियो, B.R. मुल्क जो ही बि किताबु नाविल जे हवाले सां, उनजी थ्योरीज़ जे हवाले सां ॾाढो इम्पॉर्टेंट आहे। उनखां सवाइ मिलान कुंडेरा जो पढ़ियो जेको आहे ऐं पंहिंजो मारियो विकास जो बि नाविल मुतलिक़ किताब पढ़े। काफ़ी माना किताब आहिनि जेके नाविल जे आर्ट जे मुतलिक़ उन्हनि जी तमामु घणी अहमियत आहे। उहे पढ़ण खां पोइ हाणे चवंदा आहिनि नाविल खे सम्झण लाइ त नाविल छा आहे। हाणे मूं उनजी नोटिंग कुझु कई आहे, पाण उनखे हाली उनखे रिवायती अंदाज़ वारी जेकी नोटिंग आहे मां लैपटॉप मां तव्हांखे ॾेखारियां पियो, त उहो रिवायती जेकी असां वटि नाविल जी जेकी डेफिनेशन हूंदी आहे उहा इहा आहे त नाविल हिकु नसरी अफ़सानवी सन्फ़ आहे ऐं जेको नाविल आहे उनखे बि हिकु ख़्याली तौरु घड़ियल जेको आहे नसुर चयो वेंदो आहे ऐं इमेजिनेशन्स उनमें हूंदियूं आहिनि। हिकिड़ी ईअं रिवायती अंदाज़ हिकिड़ी उनजी डेफिनेशन आहे। पर जॾहिं पाण 21वीं सदी जे नाविल जी ॻाल्हि कंदासूं न त पोइ इहा रिवायती डेफिनेशन हाणे उते बीहे नथी, छो त आम तौर ते जीअं अदब जी डेफिनेशन लाइ मुतलिक़ मां तव्हांखे ॿुधायो त अदब में इहो हूंदो त उनखे बसि ज़िंदगी जो अक्स सम्झो वेंदो, बराबरि ज़िंदगी हिकिड़ी वॾी उन सां सलाड़ियल आहे। पर हाणे जॾहिं असां पोस्ट मॉडर्निज़म वारो हिकिड़ो डायलेमा असां सां गॾु आहे त पोस्ट ह्यूमन वारो बि आहे, पोस्ट ह्यूमनिज़म जो बि आहे ऐं पोस्ट यूनिवर्स बि आहे, बिफोर यूनिवर्सज़म छा आहे। त इहे सभु मामला हाणे साइंसी बुनियादनि ते बि डिस्कस पिया थियनि, अक़ीदनि जी बुनियाद ते बि थियनि पिया। इन करे नाविल जेको आहे उन्हनि में वॾी अहमियत रखे थो, छो त नाविल में हिकिड़ी अहिड़ी गुंजाइश मौजूदु आहे जेको न रुॻो इंसानी ज़िंदगी, इंसान सां लाॻापियल ज़िंदगी, इंसान जी अंदरि जी कहाणी, इंसान जी अंदरि जी जेकी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जंहिंखे चइबो आहे, के शऊर जो वाकिरो चवनि, के ज़मीर जो वाकिरो चवनि, उहो शऊर, तहतुल शऊर ऐं वरी उनखां सवाइ जेको शऊर खां पोइ ऐं शऊर खां अॻिते वारा बि कुझु मामला हाणे डिस्कस थियण लॻा आहिनि। सो हीउ नाविल उन में अचे पियो। हाणे जेको पाण नसरी अफ़सानी अदब में 21वीं सदी में जॾहिं उनजी अहमियत वधियल ॾिसूं था
त पोइ उनखे पाण थोरो मुख़्तलिफ़ अंदाज़ में ॾिसंदासूं। हीअ हिकु अहिड़ी नसरी सन्फ़ आहे जंहिंमें एतिरी आज़ादी ऐं गुंजाइश आहे जो इन में हर ॻाल्हि बयानु करे सघिजे थी, जेका आम तौरु बयानु करण लाइ ॿिया ज़रिया एॾा असराइता न आहिनि हूंदा। इंसानी ज़िंदगी जे हर पहलू खे आणे थी ऐं उनखां सवाइ जंहिं काइनात ऐं दुनिया में असां मौजूदु आहियूं या वरी अणॼातल जहान बाबति वीचार बि अची वञनि था, उहे बि असां हिन में नाविल में हाणे आणणु शुरू कया आहिनि। ऐं डेस्टोपियन नाविल जेके आहिनि, यूटोपियाई नाविल आहिनि जेके, उन्हनि में त वरी असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा बि जहान उन में अचणु शुरू थी वियो आहे। ख़ैर उहे त अॻिते हली पाण उन में ईंदासीं जॾहिं उनजे नाविल जी एवोल्यूशन, तरक़ी ऐं उन में मौज़ूअनि जी जेकी वैराइटी आहे उन ते ॻाल्हाईंदासूं। त इंसानी ज़िंदगी जे हर पहलू खे बि हिन में आणियूं था। त उनखां सवाइ जेकी हिन जी ॿी जेकी अहमियत आहे उहा इहा आहे त जेको इम्कानी तौर ते थी सघे थो उहो कंहिंसां थी सघे थो, उहो इंसान सां, उहो हिन काइनात में मौजूदु जेके ॿिया साह वारा जीव मौजूदु आहिनि उहे छा आहिनि, उहे बि त कुझु कंदा हूंदा, उहे बि कुझु सोचींदा हूंदा। उन्हनि जी बि छा हिकिड़ी ॿी जेको आहे हिन फितरत, कुदरत या काइनात या ख़ुदा जे तरफ़ां तख़लीक़ थियल का ॿी प्लैनेट हुजे, उते बि को अदब हूंदो। त उहे शयूं बि हाणे असांजे जेको अॼु जो हिकिड़ो काफ़ी अदीबनि जो हिकिड़ो हिसो आहे नाविल निगारनि जो, जेके उहे पावर ऑफ इमेजिनेशन जे बुनियाद ते उहे शयूं बि हाणे हिन नाविल में बयानु कजनि पियूं। ॿी जेकी मां नोटिंग्स मां ई तव्हांखे हीअ सम्झाईंदो पियो वञा त जंहिं काइनात ऐं दुनिया में असां मौजूदु आहियूं या वरी अणॼातल जहान बाबति वीचार बि हिन नाविल में अची वञनि था। जेको थी रहियो आहे, जेको इम्कानी तौर ते थियणो आहे, जो मां ज़िक्र कयो सवेर, उनखे नाविल में समोए सघिजे थो, पर उन सां हिकिड़ो शर्त जेको आहे उहो लाज़मी ॻंढे सघिजे थो। उहो कहिड़ो आहे त लाज़मी तौर ते उहो सभु कुझु नाविल जे आर्ट ऐं अंसुरनि पटांदड़ ज़रूरु हुजणु घुरिजे। न त नाविल ईअं हिकिड़ो ईअं जेको आहे आम हिकिड़ी जेकी रेसिपी वारी भाॼी हूंदी आहे उन वांगुरु थी वेंदो। सो उन सूरत में उनजो हुजणु ज़रूरी आहे। ऐं उनजी हैसियत जेको आहे ग़ैर अफ़सानवी नसुर जहिड़ी न थियणु घुरिजे। उनजी जॾहिं असां उनखे बयानु करणु वञूं या लिखणु वञूं था त लाज़मी तौर ते उहो सभु कुझु नाविल जो उन अंसर ऐं उन्हनि में हुजे। त अॼु जी भेट में हाणे दुनिया में जेका तरक़ी इंतिहाई तेज़ी सां थी आहे, उन में साइंसी ईजादूं थियूं, अॻु सालनि ऐं ॾहाकनि बाद थींदियूं हुयूं, हाणे महीननि में, हफ़्तनि में, ॾींहंनि में, कलाकनि में बि थियो वञनि। त माना हीउ हिकिड़ो जेको एवोल्यूशन जो जहान आहे उहो बि तमामु घणो तेज़ी सां थी रहियो आहे। इन करे हाणे इहे जेके मौज़ू आहिनि इहे बि नाविल जो हिसो थी रहिया आहिनि। हाणे ख़ासि तौर ते जेकी साइबर स्पेस आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, जंहिंमें जेको मूं तव्हांखे चयो त हथरादू ॾाहप वारो जेको हिकिड़ो नओं तसवुरु साम्हूं आयो, इहो तसवुरु त हाणे हक़ीक़त जो रूप इख़्तियार करे चुको आहे त जेकी इहा ग़ैर हक़ीक़ी खे हक़ीक़ी जेको आहे दुनिया में बणाइण वारो जेको जहान आहे उहो बि असां हाणे इन में नज़र जेको अचे पियो ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो अहम हिसो थी वियो आहे। त उन में ईअं थो लॻे ॼण इंसानु हिकु पासे थींदो पियो वञे ऐं कॾहिं कॾहिं ईअं लॻे थो ॼण जेको आहे उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंसान खे रिप्लेस कंदी पई वञे। त हाणे इहे शयूं बि असांखे केतिरनि ई नाविलनि में पढ़ण लाइ मिली रहियूं आहिनि, दुनिया जे केतिरनि ई नाविलनि में। ऐं सिंधी नाविल में बि हाणे हिन जा थोरा थोरा तजुर्बा थियनि पिया, साइंसी हवाले सां, मेडिकल जे हवाले सां, ऐं इहे मौज़ू बि हाणे असां वटि अचनि पिया। ऐं जेके जदीद मौज़ू आहिनि उहे बि अचनि था, उहे मौज़ूअ वारे पोर्शन में पाण उते डिस्कस कंदासीं। अच्छा, ॿियो जेको आहे जेके टूल्स अचनि पिया, मुख़्तलिफ़ टूल अचनि पिया, या जेके डिवाइसिस नाविल जा, त उन में बि हाणे वैराइटी अचे पई, उहा बि हाणे तब्दील थियनि पिया। उन में जेको साइंस फिक्शन आहे ऐं ॿियो कॉन्सेप्शन वारो जेको पहलू आहे साइंस जो, उहो बि जेको आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस आहे, उनजो बि हिकिड़ो नओं रुख़ अचे पियो असांजो। अॻु जेको आहे असां वटि फ़लसफ़ो ऐं साइंस जे लाइ जेकी शयूं ज़रियो हूंदियूं, सिर्फ़ु हाणे उहे वरी नाविल जो बि उहे ज़रियो बणिजी पियूं वञनि। सो नाविल हाणे हिकु वसी माना में हिकिड़ी शइ थींदो पियो वञे। हाणे उनखे ईअं चई सघे थो हाणे अफ़सानी अदब साइंसी तरक़ी जो रस्तो बि कुशादो करे पियो। हाणे इन सां रुॻो साइंस नाविल में न पई अचे, नाविल साइंस में बि खे बि उनखे फ़ाइदो ॾिए पियो।
ये हिकिड़ी नाविल जी हिकिड़ी नई या हिकिड़ी हू हक़ीक़त साम्हूं आई आहे जेकी मौजूदु हुई पर हाणे चिटी साम्हूं पई अचे त जॾहिं को नाविल निगार को नाविल तख़लीक़ करे थो त उन जे अंदरि के शयूं अहिड़ियूं मौजूदु अहिड़ा सवाल पैदा करे थो वञे जेके साइंस जी दुनिया जा माण्हू उनखे पंहिंजे तजुर्बनि में आणीनि था ऐं उन बुनियाद ते उन जेको तख़यल जी बुनियाद ते जेको पावर ऑफ इमेजिनेशन जी बुनियाद ते जेको नाविल में आयो उन ते वरी जेको आहे साइंसी तजुर्बा थियनि था, साइंसी थ्योरीज़ अची थी वञनि ऐं जेको आहे हिकिड़ो नओं जेको आहे साइंस जो जहान जुड़े थो। माना हाणे साइंस में नाविल हिकु अहम जुज़ बणिबो पियो वञे जंहिंमां साइंसदान बि इंसान जो जेको तख़लीक़कार आहे नाविल निगार आहे उन जी जेकी परे ताईं नज़र आहे जेको उहो अलाए किथे ड्रोड़ी वञी पंहिंजे तख़युल जे ज़ोर ते, छो त हीउ सभु ख़्यालु आहे, तख़लीक़ हिकिड़ो तख़युल आहे, वॾो तख़युल आहे, उहो जॾहिं खणी अची उनखे हक़ीक़ी माना ॾिए थो, हक़ीक़ी ॼण रंग ॾेई थो छॾे, तॾहिं ईअं थो लॻे त ॼण नाविल जेको आहे हिकु उनजो वॾो टूल बणिबो पियो वञे उन साइंस जी दुनिया जो जंहिंमें हीउ कमु अॻिते वधे पियो। हाणे मां हीअ वीडियो वॾी थींदी पई वञे, चुम त घणी थींदी, हाणे आख़िर में मां हिकिड़ी रुॻो हिकिड़ी जंहिंखे चऊं त पाण बहितर हिकिड़ी डेफिनेशन जेको आहे या डेफिनेशन या सम्झाणी या नाविल खे सम्झण जी हिकिड़ी मां ॻाल्हि कंदुसि, उनखां पोइ वरी पाण ॿी वीडियो में वरी गॾिजूं था। हूं त पाण चवंदा आहियूं त नाविल नसुर जो बयानिया हिकिड़ो अंदाज़ आहे जेको अफ़सानवी अंदाज़ में बयानु कयो वेंदो आहे, उहो नाविल आहे। पर हाणे उनखे एक्सपेंड पाण कंदे थोरो उनखे वधीक ॾिसंदासीं त नाविल पंहिंजे पर में ॿिनि तरहनि सां सुञाणप वठे थो। हिकु के कहाणी या प्लाट जो ही तफ़सीली ऐं डिघो बयानो हुजे जंहिंमें किरदारनि जी ज़िंदगी, उन्हनि जे माहौल, उन्हनि जी अंदरूनी या ॿाहिरीं दुनिया गॾु या अलॻि अलॻि अंदाज़ में बयानु थिए। नाविल में बयानु करण वारी सलाहियत जी अहमियत तमामु घणी अहम हूंदी आहे। ॿियो, पंहिंजे मख़सूस टेक्निक ऐं बुनियादी अंसरनि ते पूरो लंदड़ हुजे। बुनियादी अंसरनि ते पाण अॻिते ईंदासूं, पर बुनियादी अंसर ॿ चारि जेके आहिनि उन्हनि ते ई पूरो लंदड़ हुजे। अॼुकल्ह दुनिया जा जेके नक़ादिन या एकेडमियन आहिनि उन्हनि लाइ जेको आहे मख़सूस सुफ़ा या वरी लफ़्ज़नि जो तादाद ऐं वग़ैरह वग़ैरह इहो बयानु करे छॾियो अथऊं। पाण उनखां हटी हिन खे नाविल जी उन तख़लीक़ी अंदाज़ वारे पासे बयानु कयूं पिया न, त उनमें इहो न आहे त एतिरा लफ़्ज़ हुजनि एतिरा ई हुजनि, पर हिकिड़ो तख़मीनो लॻाईंदा आहिनि जीअं अंदाज़े लाइ, उनखे बि पाण अॻिते हली डिस्कस कंदासीं। पर जेको अहम ॻाल्हि इहा आहे त नाविल असल में पंहिंजे अंदरि मौज़ू जी केतिरी वुसत रखे थो ऐं उनखे बयानु करण जो गुर कहिड़ो आहे, उन जी केतिरी माना आहे। जेकॾहिं 100 सवा सुफ़नि या 35-40 लफ़्ज़नि में बि किरदारनि जी ज़ाती ऐं इमोशनल डेवलपमेंट, माना उनजी जेकी ख़्याली या उन्हनि जी जज़्बनि जी, एहसासनि जी, कैफ़ियतुनि जी जेकॾहिं या वाधवी जा या डेवलपमेंट थिए थी, उहा बयानु कई थी वञे। कुझु वधीक वाक़िया या तज़ाद मामला हुजनि, मुख्य प्लाट सां सब प्लाट बि हुजनि, त इहो हिकिड़ो भरपूर नाविल हूंदो। त हीअ पाण हिकिड़ी थुल्हे लेखे नाविल जी बयानु कई आहे डेफिनेशन, त इहो जीअं असांखे सम्झ में सहूलियत थिए त नाविल आहे छा। हाणे पाण जेकी ईंदड़ वीडियो हूंदी उन में अञा नाविल खे वधीक सम्झण जी कोशिशि कंदासीं त नाविल जो हीउ जेको मरहला आहिनि उहो कीअं थियो दुनिया में, उनजो थोरो रेफरेंस ॾींदासीं, सिंध में कीअं आयो, नंढे खंड में कीअं आयो, वधियो कहिड़ो, मौज़ू कहिड़ा आहिनि उनजा, उहो सभु फ़न कहिड़ो आहे, उनजा अंसुर जेके आहिनि उन हर अंसुर ते पाण अलॻि अलॻि मिसालनि समेत ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। मुमताज़ बुखारी खे ॿिए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त।